अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन इमामिल अंबिया वल मुरसलीन खातिमिन नबिय्यीन रहमतिल लिल आलमीन शफीइल मुज़निबीन मुहिब्बिल फुक़रा वल ग़ुरबा वल मसाकीन सय्यिदिस सकलैन नबिय्यिल हरमैन इमामिल क़िबलतैन वसीलतिना फिद्दारैन जद्दिल हसन वल हुसैन सय्यिदिना व सनदिना व शफीइना व हबीबिना व तबीबिना व नबीना व नूरना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व खुलफाइहि व उलमाए मिल्लतिहि व औलियाए उम्मतिहि व अहलि सुन्नतिहि व मुहिब्बिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा वलिय्युकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलाता व यु'तूनज़्ज़काता व हुम राकिऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबिय्यिना हबीबिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह जिया नालो तियमो वडो आसरो मुझा मौला अल्लाह जिया नालो तियमो वडो आसरो खवंद तुझी खांद जो परो पांध न
को हाणे नालो रब संदो रहियो आहे रूह में। सोढ़ा सवें हजार पर रंग न राणे को थियो निसोरी हुई नीह जी सोढ़ल वट संभार सुझे भी न तवार धारा सड सजण जे। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। सदा साराहूं सुहन मालिक मिठे साईं खे जे करीम अज असां सभिनि खे लाशारिन जे ॻोठ में मुक़द्दस जाए मस्जिद शरीफ में पंहिंजे कामिल वलीअ ऐं क़ुरान करीम जे खिदमतगार जनाब खलीफ़ा हाजी मोहम्मद रमज़ान साहिब रहमतुल्लाह तआला अलैह जिन जे उर्स शरीफ जी ही बाबरकत महफिल नसीब फरमाई आ। अल्लाह तबारक व तआला असां सभिनि जी हाज़री पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए। रब करीम असां सभिनि खे हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिन जी पाक सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां इश्क ऐं ईमान जो नातो रखियो अथऊं क़यामत ताईं निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह वारनि जी दामन में हथड़ा विधा अथऊं रब करीम इहे असांजा हथड़ा क़यामत ताईं क़ाइम दाइम फरमाए। आमीन चओ दोस्तो। हज़रत खलीफ़ा हाजी मोहम्मद रमज़ान रहमतुल्लाहि तआला अलैह दरगाह आलिया विहर शरीफ जे मक़बूल फुक़रा ऐं खुलफा जे अंदर शामिल आहे। बेपनाह मुर्शिद सां संदन मोहब्बत ही ऐं मुर्शिद जी भी अहिड़ी साणन मोहब्बत ही उन्हनि पंहिंजी सॼी ज़िंदगी रब करीम जे क़ुरान करीम जी ख़िदमत में गुज़ारी। क़ुरान पढ़ंदे ऐं क़ुरान पढ़ाईंदे गुज़ारियऊं। उम्मत मुस्लिमा जी दीनी खिदमत कंदा रहिया। हर एक जे दिल में पंहिंजो प्यार ऐं पंहिंजी मोहब्बत छॾे विया आहिनि। यकीनन उहे इंसान सदा जिंदा हूंदा आहिनि जिन क़ुरान करीम जी खिदमत कई, दीन इस्लाम जी खिदमत कई। हुज़ूर पुरनूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो जेकी भी इंसान दुनिया मजा रहलत करे था वञनि उन जा नामे अमाल बंद थी वेंदा आहिनि, उन जा दफ्तर वेढ़ा वेंदा आहिनि, अमलन जो सिलसिलो खत्म थी वेंदो आहे। इज़ा मातल इंसान जॾहिं इंसान मरी थो वञे इनक़ता अन्हु अमलुहु त अमलन जो सिलसिलो जो मुनक़ता थी थो वञे। इल्ला मिन सलासा पर टे अहिड़ा शख्स आहिनि भली खणी कब्र में हलिया वञनि त बि नामाए आमाल खुलिया पिया आहिनि, मलाइक नेकियूं लिखंदा रहंदा आहिनि। ही त हदीस पाक जो ज़ाहिर आहे। हदीस पाक जे बातन खे ॾिसो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिन जहान जी ॻाल्हि नथा कनि, उहा उन चीज़ जी ॻाल्हि नथा कनि जेका हिन ज़ाहिरी अखियुनि सां ॾिठी वेंदी आहे। कहिड़ी ॻाल्हि था कनि? ॻाल्हि था कनि आलम बरज़ख, ॻाल्हि था कनि क़ब्र जी,
कब्र जो अहवाल असां जे मथा ज़ाहिर कोन है। कब्र जे हालात के ज़ाहिरी अखियूं नथियूं ॾिसी सघनि। कब्र जे हालात के बातिनी अखियूं ॾिसंदियूं। कब्र जा अहवाल गायब आहिनि, ज़ाहिर कोन्हनि के। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाई था इज़ा मातल इंसान, जॾहिं भी मरे थो अल इंसान, जिन्स इंसान जी, टोटल इंसान, नंढो आ वॾो आ माई आहे मर्द आहे, जेको भी इंसान मरे थो पो उनजो इनक़ता अन्हु अमलुहु, उनजे अमलन जो सिलसिलो मुनक़ता थी वेंदो आहे। निगाहे मुस्तफ़ा जो कमाल आहे। अलैहिस्सलातु वस्सलाम था फरमाए इज़ा मातल इंसान, जॾहिं भी इंसान मरे थो, इंसान जे मथां अलिफ लाम जिन्स जो दाखिल आहे। कहिड़ो भी इंसान, नंढो आहे या वॾो आहे, मर्द आहे या औरत आहे, जिन्स इंसान जी आहे। जॾहिं भी इंसान मरे थो, अमलन जो सिलसिलो मुनक़ता थी थो वञे ऐं अमलन जो सिलसिलो भी हिकिड़ो बातिनी आहे, जेको ज़ाहिरी तरह अखियुनि सां नथो ॾिठो वञे। असांजे कुल्हनि ते ॿ मलाइक वेठा आहिनि जेके नामा या मा लिखनि पिया था। असां न की मलाइकनि खे ॾिठो, न कंहिंजे दफ़्तरनि खे ॾिठो, न कंहिंजे कलमनि खे ॾिठो, लेकिन निगाहे मुस्तफ़ा फरमाईंदा त मां इन मलाइकनि खे बि ॾिसां थो, दफ़्तरनि खे बि ॾिसी रहियो आहियां। इनक़ता अन्हु अमलुहु, अमलन जो सिलसिलो मुनक़ता थी वियो। ऐं उन खां अलावा महबूब करीम फरमाई था जेको भी इंसान मरे थो, यानी जॾहिं भी मरे, जाथे भी मरे, जंहिं वक़्त भी मरे, मुस्तफ़ा करीम जी निगाह उन माण्हू जे मथां हूंदी आहे। उहे सभई मयत मुस्तफ़ा करीम जे निगाह जे आॾो हूंदा आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे आॾो उनजा नामे आमाल भी हूंदा आहिनि। महबूबन करीमन फरमाए त निगाहे मुस्तफ़ा पूरी तरह सर्वे कई आहे त जॾहिं भी इंसान मरी थो वञे, उनजे आमाल नामा बंद थी था वञनि, अमलन जो सिलसिलो खत्म थी वेंदो आहे। इल्ला मिन सलास, पर टे अहिड़ा शख्स आहिनि जंहिंजा अञा नामा आमाल खुलिया पिया। वो मरी वियो, दुनिया मज़ा रहलत करे वियो, आलम बरज़ख ते वञी पहुतो, कब्र जे अंदर आरामी आहे, पर नामा आमाल हुनजा यानी दफ़्तर जिनजे मथां अमल लिखिया वेंदा आहिनि, उहे नेकिन वारा दफ़्तर खुलिया पिया आहिनि। उन जे अंदर मलाइक नेकियूं लिखी रहिया आहिनि। माण्हू चवनि त दीवार के पीछे का इल्म नहीं, दीवार जे पोयां छा थी रहियो आहे मुस्तफ़ा खे इहा ख़बर न आहे। लेकिन हबीबन करीमन फरमाए त दीवार त नंढी थींदी आहे, पर जेको कब्र जे अंदर आहे मूंखे त उन जे अहवाल जी बि ख़बर आहे। हुनजा अमाल मलाइकनि वटि आहिनि, मलाइक काथे दार आहिनि। मुस्तफ़ा त फरमाए त इहा बि मूंखे ख़बर आहे। अचो हदीस पाक तव्हां खे ॿुधायां। मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाईंदा आहिनि, अल्लामा बेहक़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि सुनन कुबरा जे अंदर इन खे बयान कयो आहे। इन खे नक़ल करण वारा आहिनि अल्लामा ज़रक़ानी रहमतुल्लाहि तआला अलैहि शरह मवाहिबुल लुदनिया जे अंदर, जेको सुन्निन वहाबिन सभिनि वटि बराबरी जो मक़बूल आहे। उन जे अंदर इहो नक़ल कयल हदीस पाक आहे। मिठे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, इन्नल्लाह क़द रफ़अ लियद दुनिया फ़अना अंज़ुरु इलैहा व इला मा हुवा काइनुन फ़ीहा इला यौमिल क़ियामह कअन्नमा अंज़ुरु इला कफ़ी हाज़िही। यानी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, इन्नल्लाह, बेशक अल्लाह तबारक व तआला, क़द रफ़अ लियद दुनिया, मुझे वास्ते, मुझे खातिर, मुझे लाए या मुझे आडो पूरी दुनिया खड़ी करे रखी आहे। इन्नल्लाह, बेशक अल्लाह ताला। मुस्तफ़ा ता फरमाए त मूंखे को भी शक ना है, पेश करण वारो अल्लाह, ॾिसण वारो मां आहियां। ओ रब भी सचो आहे, मां भी सचो आहियां। जेकॾहिं कंहिंखे शक हुजे त वञी धूड़ पाए, कूड़ो उहो आहे। अल्लाह सचो हुजो, मुस्तफ़ा सचो आहे। रब करीम जे महबूब करीम फरमाए त इन्नल्लाह, बिना कंहिं शक शुबहे जे, बेशक अल्लाह ताला पूरी जमीन खड़ी मुझे आडो, पूरी दुनिया खड़ी मुझे आडो रखी आहे। क़द रफ़अ, बेशक खयाई मुझे लाए दुनिया के, क़द रफ़अ लियद दुनिया, मुझे खातिर पूरी दुनिया खड़ी अल्लाह आडो रखी आहे। दुनिया छा है? ये पूरी कायनात
इन जमीन का वठी आसमान आसमान का मथे भी दुनिया जो नालो दियो पर दुनिया जा थींदा किस्म एकड़ो आलम बरज़ख जो थींदो बियो आलम दुनिया जो ज़ाहिरी वारो इहो थींदो बियो इनके आलम मुल्क चयो वेंदो आ मथे के आलम मलकूत चयो वेंदो आ मुस्तफा दा फरमाए त आलम मल्क हुजे या मलकूत हुजे या बरज़ख हुजे इहो सब मुंहिंजी निगाह जे आडो आहे ये सब मुझे निगाह जे आडो आहे कद रफ़अ अली दुनिया दुनिया पूरी अल्लाह मुझे आडो करे रखिया फअना अनज़ुरु इलैहा तो मां थो ॾिसां तरफ़ इन्ही जे यानी ने पूरी दुनिया के मां हिक निगाह सां ॾिसी रहियो आहियां सुभान अल्लाह छा या रसूल अल्लाह अलैहि सलातो व सलाम तव्हां हिन वक्त में ॾिसी रहिया आहियो या जो ईंदड़ मौक़े वाक़ियात आहिन उहे भी ॾिसी रहिया आहियो पाण फरमाए त अना अनज़ुरु इलैहा मां हिन वक्त भी ॾिसां तुंहिंजे तरफ़ व इला मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामह ऐं जेकी कुछ इन दुनिया जे अंदर क़ियामत में थियण वारो आहे उहो भी त मां पंहिंजे अखियुनि सां अॼु भी ॾिसी रहियो आहियां असां पैदा न थियासीं न अबो ॼाओ न अम्मा जी न ॾाॾो न नानो न नानी न पड़ नानो तड़ नानो हल 7 पीढ़ियूं 17 पीढ़ियूं 18 पीढ़ियूं 28 पीढ़ियूं 38 पीढ़ियूं असां जो गुज़री वियूं मुस्तफा करीम अॻ में थी विया आहिनि लेकिन हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जिन इरशाद फरमाइन था व इला मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामह ओ क़यामत ताईं जेको कुछ थियण वारा सो भी अॼु निगाह मुस्तफा मुलाहिज़ो करे रही आहे हिन वक्त में भी दुनिया सॼी खे ॾिसी रहियो आहियां ऐं क़यामत ताईं जेको कुछ थियण वारो आहे इहो भी मां ॾिसी रहियो आहियां कि भला तव्हां कीअं था ॾिसो वेठा त मदीनतुल मुनव्वरह में आहियो दुनिया त तमामु वॾी आहे जबल आहिनि अॻियां पार्टीशन आहिनि दीवारूं आहिनि जॻहूं ठहियल आहिनि हेठि ज़मीन आहे मथे आसमान ही तबक़ आहिनि कीअं तव्हांजी निगाह थी पवे महबूबन करीमन फरमायो कअन्नमा अनज़ुरु इला कफ़ी हाज़िही जहिड़ो कर मां हथ जी तरी ॾिसां दुनिया खे ईअं ॾिसी रहियो आहे जीअं हथ जी तरी थो ॾिसां कअन्नमा अनज़ुरु जीअं थो ॾिसां हिन तरीअ जे तरफ़ ईअं मां पूरी दुनिया जे अंदर ॾिसी रहियो आहियां मुस्तफा करीम जी जो फरमान असां सुन्नियुनि जो ईमान आहे अब हा या न हथ खणी मथे जवाब ॾियो मूंखे असां अहले सुन्नत वल जमाअ जो ईमान आहे त असांजे नबी पाक अलैहि सलातो व सलाम खे रब करीम गैब जो कुल इल्म अता फरमाए छॾियो आहे हर इल्म गैब जो दुनिया के अंदर जो ॾिसनि था हर चीज़ के ॾिसनि था क़यामत ताईं थियण वारी के अचो बुखारी शरीफ जी हदीस बात हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां उनजा रावी केरन सुभान अल्लाह हुजूर पुर नूर अलैहि सलातो व सलाम जिनजा ॿियो नंबर पगदार खलीफा महबूबन करीमन अलैहि सलातो व सलाम जिनजा सोहरा अहले सुन्नत वल जमाअत जा भरझला सभिनी मुसलमाननि जा अॻवान अहल बैत जी इज्जत करण वारा अहल बैत जे मथां पंहिंजे बच्चन खे भी कुर्बान करण वारा ऐं अहल बैत वरी उन पाक हस्ती जे हथ जे मथां पंहिंजी बैतूं करण वारा हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत उमर फारूक मुश्किल कुशा जा न्याणा आहिनि ऐं मुस्तफा करीम जा सोहरा निस्बतूं ॾिसो केॾियूं आहिनि ऐं उन्हनि जी शहादत भी मस्जिद शरीफ जे अंदर थी रही आहे फजर जी नमाज जे दौरान मस्जिद शरीफ जे अंदर शहादत थी रही चओ सुभान अल्लाह मस्जिद भी नबवी मुसल्ले रसूल जे मथां फजर जी नमाज पढ़ाईंदे उन दौरान उनजी शहादत थी रही आहे ऐं वरी महबूबन करीमन सां गॾु उनखे जाइ भी थी मिले रोज़े अतहर जे अंदर महबूबन करीमन अलैहि सलातो व सलाम हिकड़े हथ में अबू बकर सिद्दीक़ खे वरतो बे हथ में अमीर उमर साईं खे वरतो सहाबन सबोरन खे ॾेखारण जे लाइ हथ मथे करे चंबा चंबन में मिलाए हीअं हथ मथे करे पाण इरशाद फरमात हा कज़ा नबअस यौमल क़ियामह जीअं हिते था गॾु ॾिसो त क़यामत में भी ईअं ई गॾु उथंदासीं
जिए था हिते गड दिसो तिए क़यामत में भी गड उठंदासे दुनिया वारा खणी छा भी चवन अबू बकर मुस्तफा सा गड उमर मुस्तफा सा गड पहुंचो अज जिए रोज़े अतहर गुंबद खजरा मुस्तफा करीम जो रोज़ो आ तियो सागो रोज़ो अबू बकर जो भी आहे तो उमर फारूक जो भी रोज़ो आहे इन्हीं रोज़े पाक जे मथा 70,000 मलाइक सब हुजो 70,000 मलाइक शाम जो अची करे सलात व सलाम पढ़दा हन पंजा पर पिया घुमाईंदा हन अची करे तवाफ कंदा हन क़यामत ताईं सागन के वरी वारो न मिलंदो आ जिए मुस्तफा जे मथा था सलात पढ़ंद ती अबू बकर उमर जे मथा भी सलात पढ़ी रहिया महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हदीस पाक है हजरत फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु था बयान कन हबीबन करीमन फरमायो तो उमर जी ज़ुबान ते अल्लाह हक जारी करे छडियो आहे उमर जी ज़ुबान ते अल्लाह हक के जारी करे छडियो आहे उमर जड़ो भी ॻाल्हाए वो हक ही सच ही होंदो आहे हाणे हजरत अमीर उमर साईं जो अकीदो ॾिसो अमीर उमर साईं जे नाले ते मुला पंहिंजा मस्जिदूं खणाइन मदरसा खणाइन चंदा वठंदा आहिनि अमीर उमर साईं जे नाले ते पंहिंजे रोडनि रस्तनि जा नाला रखंदा आहिनि अमीर उमर साईं जे नाले ते पंहिंजूं जमायतूं ऐं सिपाही वग़ैरह ठाहींदा आहिनि अचो उन्हनि खे असां दावत था ॾियूं अमीर उमर साईं जे नाले वठण वारो अचो तव्हांखे असांजी दावत आहे ॾिसो त अमीर उमर जो अक़ीदो कहिड़ो आहे उमर फारूक के नाले ते मस्जिदूं खणायो था उमर फारूक के नाले ते तव्हां मदरसा ठहरायो था उमर फारूक के नाले ते चंदा माण्हुनि खां वठो था उमर फारूक के नाले जे अंदर पाण छुपिया ऐं लिका वेठा आहियो उमर फारूक के नाले ते पंहिंजो अस्करी फ़ौजूं तैयार कयो था अचो अमीर उमर साईं जो अक़ीदो बि ॾिसो त उन जवान जो अक़ीदो कहिड़ो आहे हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु बुखारी शरीफ जी हदीस पाक जवान त सिहाए सत्ता जी हदीस खपे बे जी खपे ही का अचो सिहाए सत्ता जे अव्वल नंबर बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे अकीदो फारूक आज़म जो आहे किताबुल फितन आखिरी जिल्द जे अंदर किताबुल फितन जे अंदर आहे त हजरत फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जन इरशाद फरमाइन था आम फीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर अलैहि सलाम जन हिकड़े भेरे असां में अची बीठा यौमा हिकड़े ॾींहुं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असां जे विच में बीही ऐं पाण खुतबो ॾियणु शुरू कयूं वरी ॿी हदीस पाक में ईंदो आहे त सुबुह जो पाण खुतबो ॾिनऊं बेपहरी थी वई बेपहरी पढ़ण खां बाद वरी जो खुतबो ॾिनऊं त टे पहरी थी वई टे पहरी जो खुतबो ॾिनऊं त सिज लथो थी वियो सिज लथे जो खुतबो ॾिनऊं त सोमहणी बणिजी वई आहे कुर्बान कुर्बान अखिन मुबारक ता जे मुस्तफा जो दीदार पे कयो कुर्बान ने कनन मुबारकन ता जिन मुस्तफा जा कलाम ॿुधा पे असां जो 100 जिंदगियूं असहाबन सगोरन जे हिक हिक लफ्ज़ जे मथा कुर्बान हुजन हिक हिक ॾींहं जे मथा कुर्बान हुजन जिन मुस्तफा करीम जो अखिन सा दीदार भी कयो पे एदे दीदार करण जे बावजूद भी एदे वडे दीदार करण जे अले काए बजे नमाज पढ़दो बथी आन अले काए बजे बांग ॾींदा आहियो अया त मूं पंहिंजी आयत बकान पढ़ी आहे जेका मूंखे पढ़णी अले काॾां जो काॾे मां हलियो वियो आहियां सुभान अल्लाह सुभान मोहब्बत सां पढ़ो सल्ले अला हबीबिना वरी वरी पढ़ो सल्ले अला शफीइना ये सजो ॾींहुं दीदार कंदा हा सबू खां अची वेहन त बेपहरियूं थी वञनि बेपहरियूं थियनि त टे पहरियूं थी वञनि अञा टे पहरियूं पढ़नि त वरी दीदार में मशगूल सिज लही वञे सोमाणी थी वञे राति जे टेम ते महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजे दौलत खाना ते हलिया वञनि हवेली पाक ते कुझु देर आराम करण जे लाइ वञनि हूअं त सॼी राति बीही रब जी इबादत कंदा हुआ एतिरे क़द्र बीहनि जो उम्मत जे ग़म जे
ख़ातिर रुअण भी जारी हूंदो हुओ बीही बीही इबादत भी कंदा हा ॾींहं जो तलवार भी हथ में हूंदी ही काफ़िरनि सां जिहाद भी कंदा हा त रात जो इबादतूं भी फरमाईंदा हुआ पेर मुबारक सुजी वञनि पिया नाज़ुक चमड़ी शहीद थी वञे पई रत मुबारक वही हले पियो अल्लाह तबारक व तआला पे इरशाद फरमाए त या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला मुज़म्मिल जी चादर ढकण वारा मुंहिंजा हबीब ही सजी सजी रात बीही था इबादत कयो एतिरी देर त तव्हां इबादत न कयो तव्हांखे तकलीफ़ थी थिए मां रब पे मिसाल तव्हांजी तकलीफ़ नथो बर्दाश्त कयां हज़रत हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन रब जी दरबार में अर्ज़ गुज़ार थिया ओ मुंहिंजा रब हेॾी वॾी उम्मत मांखे अता फरमाई थई मुंहिंजी उम्मत जूं उम्रूं भी थोड़ियूं मुंहिंजी उम्मत जा गुनाह भी घणा आख़िरी वक़्त में फितननी फसादन वारे वक्त में कुर्बे क़यामत में पैदा थिया वो एडा वडा गुनाह तो किए बख्शींदे ओ मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत के माफ़ फरमा मुंहिंजी उम्मत के माफ़ फरमा रब्बे कायनात इरशाद फरमायो ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्का ओ मुंहिंजा चोॾही जा चंड मूं क़ुरान इन्ही जे करे नाज़िल न कयो आहे जो तूं तकलीफ़ में पवंदो हुजी ओ मुंहिंजा मौला मां कीअं तकलीफ़ न वठां जो तुंहिंजे क़ुरान में जन्नत जूं भी ॻाल्हियूं आहिनि त जहन्नम जूं भी ॻाल्हियूं आहिनि तो ई त मुंहिंजे आॾो सभई अहवाल आॾो रखिया आहिनि जहन्नम जूं भड़कियल बाहियूं मां ॾिसां पई थो क़बर जा जेके ख़तरनाक सुवाल जवाब मां ॾिसी रहियो आहियां तॾहिं पंहिंजी उम्मत जो मूंखे ग़म आहे ओ मुंहिंजा रब तूं त चवीं थो आराम कर पर मां कीअं आराम कयां ऐं कीअं छॾियां सूमरा तिन पहवारन पचार चढ़चनीअ जी जीअ में लगी रिय लोहार में मोहब्बत जो हिते हीणे मंझ हज़ार पो पखा ऐं पहवार हाणे ॾिठे मूं ॾींहं थिया मुंहिंजा रब तूं त चवीं थो त सब्र कर कुछ आराम कर मां कीअं आराम कयां मूंखां बिस्तरा हाणे विसरी विया निंड हाणे उखड़ी वई आहे या अल्लाह जैसी ताईं मुंहिंजी उम्मत खे माफ़ न कंदे तुंहिंजो पैगंबर ईअं ई तुंहिंजी दरबार में बीठो हूंदो कॾहिं त सर सजदे में रखी करे ज़ारो ज़ार रोईंदा रहंदा हुआ हिकिड़ो ॾींहुं गुज़री वञे ॿियो ॾींहुं गुज़री वञे टियों ॾींहुं गुज़री वञे टे ॾींहं सॼा कारनि जे अंदरि गुज़री वञनि पिया सहाबी सॻो बेताब थी करे ये मजज़ूबन वांगुर झरन में झंगन में ये गलन में घटन में घुमदा वतन पिया हबीबन करीमन जी पुछा कंदा वञन पिया वञी कने जानवरन खां भी पुछा कंदा सांजो को नबी तव्हां ॾिठो या कोन ॾिठो हज़रत फारूक आज़म हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी निगाह भॼी वई आहे कननि ते आवाज़ अची वियो आहे त अल्लाहुम्मा ग़फिर ले उम्मती ओ मुझा मौला मुझी उम्मत के माफ़ फरमा मुझी उम्मत के बख्श फरमा अबू बकर सिद्दीक़ जे कनन ते कहर जो कुकू जडा पोतियूं आहिनि सोड़ो सिद्दीक़ अकबर विखू वधाईंदो गार जे तरफ डोड़ंदो वञे पियो मुस्तफ़ा करीम ते मथा निगाह पइजी वई आहे हबीब करीम सर सजदे में रखियो रब जी इबादत भी करे रहिया आहिनि त रब खां उम्मत जे लाइ बख्श जो दुआऊं भी घुरी रहिया आहिनि महबूबन करीमन जित दुआ जो दिल दुआ लगी पई आहे अबू बकर सिद्दीक़ दरवाज़े ते भी करे अर्ज कंदो त क़िबला वक्त गुज़री वियो दीदार खां महरूम थी विया आहियो हिम्मत कर मुंहिंजा या रसूल अल्लाह ये ककर मंझ कपार छोड़ नेणो न लहे जेड़ा मुंहिंजा सुपरी तेड़ा मेघ मल्हार हाणे खण अखियूं खिल यार त सूर वञन संधा कयो क़िबला तव्हांजे फिराक दर्द तव्हांजे गम असांखे सूर एतिरा ॾिना आहिनि जो घड़ी बि तव्हां खां परे नथा बर्दाश्त करे सघो क़िबला पंहिंजो मुंहुं मुबारक मथे खड़ो इहो बददुआ वारे चेहरे जो त दीदार कयो मूंखे ख़बर आहे तव्हांखे उम्मत जो गम आहे क़िबला मां तव्हां सां वाइदो थो कयां ही अबू
अबू बकर सिद्दीक जो तोसाण वाइदो आ अव्वल ॾींहं खां वठी आख़िर ॾींहं ताईं जेको बि चङो कम कयम जेके बि रब जे नाले ते ख़ैर ख़ैरातूं कयम इबादतूं कयम रोज़ा रखियम जिहाद कयम जेको बि कुझु मूं कम कया मुंहिंजा सोना मां रब जी दरबार में थो दुआ घुरा तोखे शाहिद बनाए थो मां अल्लाह के अर्ज़ कया मुझे सॼी ज़िंदगी जा अमाल मां तुंहिंजी उम्मत जे हवाले करे छॾिया कयूं मुस्तफा करीम सिर मुबारक मथे कोन खयो वरी हज़रत उस्मान गनी था अचनि उहे बि पंहिंजूं लेखियूं उम्मत जे हवाले था कनि मौला अली मुश्किल कुशा था अचनि उहे बि पंहिंजा हवा उम्मत जे हवाले था सवाब कनि असाबनि सगोरनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सजदे में सिर रखियो कयो रब खे यादि करे रहिया आहिनि असाबनि सगोरनि ॾिठो त हबीब करीम मथे पंहिंजो सिर मुबारक खणल जीअं जो ख़ातून जन्नत जे दरवाज़े ते वञी करे असाबनि सगोरनि जूं उछकारूं चालू थी वियूं इमाम हसन हुसैन से निकिरी था अचनि अबा छा ॻाल्हि आहे अहवाल ॿुधायो थो वञे पियो हा अॼु 3 ॾींहं थी विया आहिनि त बाबे जे दीदार खां बि असां महरूम लॻा पिया आहियूं साण ख़ातून जन्नत जो बि अहिड़ो हाल थी वियो आहे जो साइण पासा वाराए चवंदी आहे त सबत अलैया मसाइबुल लौ अन्नहा सबत अलल अय्याम सरन लयालिया बाबे साईं जे फिराक में मुझे मथा मुसीबत जा एॾा त पहाड़ किरिया आहिनि जेकॾहिं इहे पहाड़ ॾींहं जे मथां पवनि हा त ॾींहं अंधारो बणिजी वञे हा ॾींहं न रहे हा ऊंदा बणिजी वञे हा ख़ातून जन्नत खे अर्ज़ कयो वियो तव्हांजो बाबो साईं ग़ार में सर सजदे में कयो उते रब जे दरबार में उम्मत जे बख़्शिश जूं दुआऊं घुरी रहियो आहे ओ साईं मेहरबानी फरमायो हली करे महबूबन करीमन खे का आदत ॾियो त तव्हांखे ॾिसी करे सिर मुबारक मथे खणल साण ख़ातून जन्नत पुरतो पर्दो पाए करे महबूबन करीमन जे ग़ार मुबारक ते अची करे बीठी आहे गिची में गारो विझी करे अर्ज़ कंदी आहे त बाबा मथे त निगाह कर त केर आई आहे बाबा तुझी लाडली न्याणी ख़ातून जन्नत आई आहे जंहिंखे जन्नत जे औरतनि जे सरदार तो मुक़रर कयो आहे हसन हुसैन जी अम्मा आई आहे मुश्किल कुशा जी घरवारी आई आहे बाबा तुंहिंजी न्याणी आई आहे जॾहिं मां ईंदी आहियां त तूं उथी बीही इस्तक़बाल कंदो आहे जॾहिं मां वेठी थींदी आहियां त भाकुर पाए मुंहिंजी पेशानी खे चुमी ॾींदो आहे ओ बाबा अॼु मां ख़ातून जन्नत तुंहिंजे दरवाज़े ते गिची में गारो विझी बीठी तोखे पाॾायां ई पुकारियां अञा ताईं तूं पंहिंजो सिर मुबारक नथो मथे खणी ओ बाबा साईं मां भी थी वाइदो कयां त ख़ातून जन्नत जे ज़िंदगी जा अमाल ऐं उनजे बच्चन जे ज़िंदगी जा अमाल जेतिरो भी रब असांखे सवाब ॾिनो सभु तुंहिंजी उम्मत खे सवाब ॾींदासीं हाणे महिरबानी कर कंध मथे खण अची जे कार मूं सारी दे सुपरी त पहिरें दरिया पिंपड़ियो मां त हंध विछाया वार पोसा चल सब जमार मां त गोली थी बेगुजारियां मां सॼी ज़िंदगी तुंहिंजी ख़िदमत में गुज़ारी आहे या रसूल अल्लाह पंहिंजो सिर मुबारक ते मथे खड़ो रब करीम जे मथां आवाज़ न त या रसूल अल्लाह हाणे तुंहिंजा आशिक तुंहिंजे दीदार जे मुंतज़िर आहिनि ग़ार जे दरवाज़े ते साइल बणिजी करे आया आहिनि मुंहिंजो बि त तोखे हुकुम आहे त साइल फला तनहर जॾहिं तुंहिंजे दरवाज़े ते को साइल अचे त उनखे ख़ाली न मोटाए जा उनखे झिणक न ॾिजा ओ ना उमेद थी करे तुंहिंजे दरवाज़े ते न वञे या रसूल अल्लाह मां तोसां वाइदो थो कयां तुंहिंजी उम्मत जो को बि इंसान मरण खां 1 साल पहिरां तौबह ताइब थियो त मां उन जा गुनाह बख़्श करे छॾींदुसि हबीबन करीमन अर्ज़ कयो त मौला जॾहिं ज़िंदगी पूरी थींदी आहे तॾहिं मौत जी ख़बर न पवंदी आहे त अॼु थो मरां या सुभाणे थो मरां हींअर थो मरां या थोरी देरि खां बाद थो मरां तो साल जो शर्त लॻायो आहे रब करीम फरमायो जेकॾहिं ॾींहं जो तौबह ताइब थी पियो राति जो मौत थियुसि त बि बख़्शींदोमांसि जे राति जो तौबह ताइब थियो ॾींहं जो मौत थियो त बि बख़्शींदोमांसि हबीबन करीमन अर्ज़ कयो त या अल्लाह मुंहिंजी उम्मत जे मथां तमामु मुश्किल आहे इहो जॾहिं अजल अची वेंदो आहे त ला
यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून। न घड़ी अॻिते थींदो आहे न घड़ी पोइते थींदो आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाता हबीबल तुंहिंजे ओजागनि जे करे तुंहिंजे सजदनि जे करे तुंहिंजे ॻोढ़नि जे करे मां बि पंहिंजी इज़त जो कसम खणी करे तोसां तो ॻाल्हि कयां। भली खणी तुंहिंजी उम्मत जो साह जान मंझां निकिरी अचे पेरनि मंझां निकिरी करे हथनि मंझां निकिरी करे हाणे साह लुकी ते पहुचे पोइ उते जेकॾहिं तौबा ताइब थिए ओ दिलबर मां तुंहिंजी उम्मत जे पिरकार ॾे न ॾिसंदुसि मां त तो यार जे पार ॾे ॾिसण वारो आहियां। करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रब्बा सांखे अता फरमाया अणघुरिया हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम रब करीम सांखे अता फरमाया आहिनि। दोस्तो एॾा महबूब मेहरबान आहिनि पर असांखे बि त कुझु उन जे लाइ करणु खपे। ईं त मां पाणे हो पर आऊं बि त अघु भरी थियमि। हुन ज़िंदगी सॼी उम्मत जे हवाले कई। ए उम्मती तूं पंहिंजे ॾींहं में घणो टाइम मुस्तफ़ा जे हवाले कयो आहे तो महबूबन करीम जी सुहारी के पंहिंजे मुंहं ते केतिरे केतिरे सजायो आहे तो दस्तार मुस्तफ़ा के पंहिंजे मथे ते केतिरे केतिरे सजायो आहे तो अंग्रेज़नि जो लिबास वञी पातो तो ग़ैरनि जी सूरत वञी अख्तियार कई तो दुश्मननि जी वञी पर कई आहे तो पंहिंजे सजन खे विसारे छॾियो आहे। रब फरमाती है ग़ैर तुंहिंजा दुश्मन तुंहिंजा सजन कोन थींदा अंग्रेज़ तुंहिंजा सजन कोन थींदा यहूदी तुंहिंजा सजन कोन थींदा नसारा तुंहिंजा सजन कोन थींदा मजूसी तुंहिंजा सजन कोन थींदा इहे तुंहिंजा सजन न आहिनि। तुंहिंजो सजन केरु आहे? रब फरमाते इन्नमा वलियकुमुल्लाहु व हकीकत में तव्हांजो सजन तव्हांजो दोस्त अल्लाह आहे ऐं उन जो रसूल तव्हांजो दोस्त आहे। इन्नमा वलियकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूना अस्सलाह व युतूना अज़्ज़काह व हुम राकिऊन। उहे मोमिन तव्हांजा दोस्त आहिनि जेकी निमाज़ खे क़ाइम कंदा आहिनि ज़कातूं अदा कंदा आहिनि ऐं झुकण वारा हूंदा आहिनि रब जे आॾो इबादत में झुकंदा आहिनि मख़लूक जे आॾो ख़िदमत साण झुकंदा आहिनि। अहिड़नि साण यारी लॻायो जेकी निमाज़ जा पाबंद हुजनि रब जे नाले ते ख़ैर ख़ैरातूं करण वारा हुजनि। ठगनि सां यारी न रखो। हा रब करीम फरमायो थी इहे तव्हांजा वफ़ादार साथी आहिनि। मुस्तफ़ा करीम एतिरा त वफ़ादार साथी जो समर जनीन साण अदा आहे हो त हिमायत तिन जो करे छेद छपरे पुन्हो ईंदो पाण पो थींदी रूह रिहाण लज़मल लतीफ़ जे। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क असहाबन सगोरन के एतरे कदर हुंदो हो हिकड़ी घड़ी कोन ॾिसंदा त परेशान थी वेंदा हा परेशान थी वेंदा सॼो ॾींहुं त इबादत में सॼो ॾींहुं त दीदार जे अंदर गुज़ारींदा हा। राजा बटे पहर मुस्तफ़ा करीम घर पाक हवेली पाक ते हलिया वञनि असां बि सगोरा वञे हा पंहिंजे हवेलनि में हलिया वेंदा हा उते उन्हनि खे निंड न हूंदी। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु नंढड़े लाकुर मुस्तफ़ा करीम जो खिदमतगार है महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क हिक रात एतरे कदर तक खणी थो वठे पियो एतरे कदर इश्क अची लगो है जो
पान जना घर आया है तो सुख फिटी वियो है, आराम फिटी वियो है, निंड हली वई है, पंजे बिस्तरे ते तड़पी रहिया आहिनि, हेॾे पासो था वाराइनि, हेॾे पासो था वाराइनि, जी जल माओ मथां अची थी वञे, ओ पुट अंस छाजी तकलीफ़ आहे, पेट में सूर आहे, मथे में सूर आहे, निंड कान थी अचे, तोखे पंहिंजे बिस्तरे ते तड़पंदे ॾिसां पई थिए, ही छा मसालो आहे, छा तुंहिंजी हक़ीक़त आहे। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन पंहिंजी जीजल माउ खे अर्ज़ कयो था, मां ज़ाहिरी बीमारी त का बि कान्हे का, पर अहिड़ी त अंदर जी हिकिड़ी बीमारी मूंखे लॻी आहे, उहा इश्क जी अहिड़ी त मूंखे लॻी आहे जो हिकु हबीब जे दीदार खां सवाइ दुनिया जे अंदरि मज़ो ई कोन थो अचे पियो। अबा काथे अख लॻाई, कंहिंजो इश्क लॻो अथई, अबा कंहिंजो तोखे इश्क लॻो, कंहिंजी मोहब्बत तुंहिंजे मन जे अंदरि मच मचायो आहे, कंहिंजे दर्द तुंहिंजे दिल जे अंदरि देरो मचायो आहे, कंहिंजे इश्क तुंहिंजे अंदरि में अची करे आग लॻाई आहे। ॿुधा त सही मूंखे त मां वञी उन वटि तुंहिंजी वञी सिफारिश कयां, अम्मा तूं कहिड़ी सिफारिश कंदे, बसि अखि ॾिन आरो मूंखां पुछी न कयो, वञी उते अड़ी जिते चवण नकी चारो, हाणे हींअरो बेचारो वेठो बाटूं तके। मदीने जा साईं हलावा हवेली पाक में हाणे हींअरो बाटूं पिथो तके पियो, हाणे उन जो इश्क एतिरे क़दुर त लॻो आहे, जीजल मां थी चवे त पुट हाणे त तूं उन्हनि खां थी करे आयो आहीं, रात जा 2-3 पहर वरी सुबुह जो मुस्तफ़ा जे पोयां वञी नमाज़ पढ़जांइ, कुझु देरि त आराम कर, सुबुह जा दुनिया जा ॿिया बि कमकार आहिनि। जीजल मां खे थो चवे, अम्मा मां कीअं आराम कयां, महबूबन करीम जे दीदार में एतिरो त मज़ो आहे जो वसन ऐं वहसन ही दिहाड़ी ॾिसण ला ॾिसी ॾिसी आयूं, तोए तलाशूं कल इहे ढापियूं ना ढापल, अम्मा पसण मंझां पिरीअ जे, पर ही वसन ऐं वहसन दिहाड़ी ॾिसण ला जीअं जीअं पिरी पसंद, तीअं तीअं नशानी हजा। ईअं चई करे हज़रत अनस जो टपो ॾेई करे उथी बीठा, अम्मा दुआ कजां वञा थो मुस्तफ़ा करीम जे दीदार जे लाइ। वञी करे हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन मस्जिद नबवी में पहुता, कई सहाबी सगोरा नमाज जे अंदरि मशगूल, के रुकूअ जे अंदरि, के सजदनि जे अंदरि, के मुराक़बे में, के क़ुरान जी तिलावत में, लेकिन हज़रत अनस जूं अखियूं दिल भर जे दगनि में खुदियूं पयूं आहिनि। हथ अदब जा वेठो बीठो आहे, दिल जो दिल जे अंदर ही आशिक पची रहियो आहे। मुर्शिद लाल लतीफ़ सरकार से आशिक जी तर्जमानी कंदो आहे त क़िबला शमा बारींदे शपो हेॾा पिरह पाखूं कढियूं, मोट मराठी में धिरा अज राज़ी कारण रब, तुझी तात तलब मुतकांग उडायम का कजा। या रसूल अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करायो। सुबुह जो टाइम थियो आहे, अज़ान आई आहे, सहाबी सगोरा सफ़ूं ॿधी करे सुन्नत पढ़ण जे अंदरि मशगूल आहिनि। हज़रत अनस दीदार जे इंतज़ार में आहे। ओचितो मुस्तफ़ा करीम जे दरवाज़े पाक जो पर्दो परे हटे पियो। हज़रत अनस सॼी राति दर्द जो दुखायल हुओ, सिक जो सतायल हो, सूरन जो सड़ियल हुओ। हज़रत अनस पंहिंजी दिल खे चई रहिया आहिनि त फज्र थी त फरहत थी, हाणे हींअरे लॻी हीर मुलाकात महबूब सी, अॼु पलो विधी पीर, हाणे हींअरा थी सुधीर जो पिरी आई पुछण लाइ। ये दर्द भी दूर थिया, तकलीफों भी खत्म थी वियूं। असाबन सगोरन के एतरे कदर मुस्तफा करीम
करीम जो इश्क हो घड़ी परे कौन थींदा हुआ थींदा हाँ अड़ी हालत हूंदी ही जे मच्छी पानी का बाहर निकरी अचे अड़ी हालत असाबन सगोरन सा थी वेंदी ही। दोस्तों हजरत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु ता फरमाइन तो सब का वठी 100 माणी ते मुस्तफा जो वाइज बुधोसी चो सुभान अल्लाह। सब का वठी करे 100 माणी ते मुस्तफा करीम जो वाइज बुधोसे पर अञा ताईं दिल ड्रो न कयो जे तव्हां जी दिल नथी ड्रो करे न हाणे ही तो न यार जो गालियूं आहे तो यार जी गुफ्तार तो यार के दीदार में केडो मजो होंदो। आय हाय दुआ घुर तो रब करीम नसीब करे आमीन चो दोस्तों आमीन चो वरी वरी आमीन चो महबूब करीम जो रब करीम दीदार नसीब करे गुंबद खदरा जो दीदार नसीब करे बल्लेल वाले जुल्फन जो दीदार नसीब करे बददुआ वाले चेहरे जो रब करीम दीदार नसीब करे आमीन चो दोस्तों। माहे ताबी बददुआ वाला पाक पेशानी नूर निराला आखो सुभान अल्लाह। माहे ताबी बद्दुआ वाला पाक पेशानी नूर निराला तेरे जुल्फ मुअम्बर सोहना तेरा जिस्म मुअत्तर सोहना तेरे जुल्फ मुअम्बर सोहना तेरा जिस्म मुअत्तर सोहना तेरी जुल्फ तेरी चश्मा विच चमकार मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा दिल दम दम ताहा कर दी दिल दम दम ताहा कर दी निहसात काई सर्दी निहसात काई सर्दी मैं कुमत न करा दीदार मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा। ट्राई दफे जोर ना सुभान अल्लाह। तोहा वाला ताज है पांदा मिठड़ा मुजम्मिल चादर है चांदा तू तोहा वाला ताज है पांदा मिठड़ा मुजम्मिल चादर है चांदा तेरी सूरत सुभान अल्लाह मधु मनवत माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह मधु मनवत माशा अल्लाह तेरी सूरत सुभान अल्लाह मधु मनवत माशा अल्लाह तेरे नूर की तालिरवार ते मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा आखो सुभान अल्लाह। हथ चाकर में ना गद पड़ायो दिल दम दम दाहा कर दी दिल दम दम जेको पढ़सी रब करीम उनको मुस्तफा दा दीदार नसीब करे सी दिल दम दम दाहा कर दी दिल दम दम दाहा कर दी निहसात काई सर्दी निहसात काई सर्दी मैं कुमत न करा दीदार मेरी आस पुजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तबारक व तआला मुस्तफा करीम जो सबिन के दीदार नसीब करे आमीन जो दोस्तों वरी वरी आमीन जो अदा वरी वरी आमीन जो रब करीम सबिन के नबी पाक अलैहिस्सलाम जो दीदार नसीब करे आमीन जो अदा। अर्ज पे क़यामत मुस्तफा करीम के दीदार में आशिक सब इं मुंतज़िर होंदा
सजो सजो डी दीदार पे कन सजो सजो डी दीदार कन पो भी उनके ढो कौन क्यों थे जो सुभान हजरत फारूक आजम रजी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था सब का वठी मदीने दे साईं असां के खुतबो दिनो आ शाम ताईं असां के खुतबो दिनो आ काम फीना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमा हिकड़े दी नबी पाक अलैहि सलात व सलाम जिन असां जे विच में भी करे खुतबो दियण शुरू कयो आ वो मौजू केड़ो हुओ सब्जेक्ट केड़ो हुओ केड़ी एजेंडा ही जिते मुस्तफा करीम बहस करे रहा हजरत फारूक आजम साईं इरशाद फरमाइता अखबरना अन बदाइल खल्क़ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम दिन पो असां के खबरों दियण शुरू करे दिनियो ऐं कहिड़ियूं खबरूं अन बदाइल खल्क़ ओ जॾहिं खां वठी अल्लाह मखलूक पे जोड़ी फअखबरना तो मुस्तफा करीम खबर ॾिनो असां के अन बदाइल खल्क़ जदा खां वठी खल्क के रब करीम पैदा फरमायो तो मुस्तफा करीम मसलन बुधान पिया अल्लाह से सब का पहिरां छा ठायो सुभान अल्लाह नूर नबीयक मिन नूरिही पंहिंजे नूर मजा मुस्तफा जे नूर के पैदा फरमायो वकुल्लु खलाइक मिन नूरी ऐं पूरी कायनात मुझे नूर मजा पैदा थी है ये बुखारी जा लफ्ज़ ना है नी माता के बुधाया तो मुस्तफा जी हदीस पाक है अलगर्ज हजरत फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाया तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो महबूब करीम असा के कहिड़ियूं खबरूं ॾिनियूं अन बदाइल खल्क़ जॾहिं खां वठी मखलूक पे ठही सर का पहिरां अल्लाह कंहिंखे ठाहियो पोइ आसमान रब कीअं पैदा कया पोइ ज़मीन कॾहिं ठही पोइ पाणी छामा थियो पोइ हवा कीअं थी खुले पोइ बाह कीअं पैदा थी अर्श अज़ीम कहिड़ो आहे जन्नत में छा आहे जहन्नम छा आहे ही दुनिया कीअं आहे पोइ अहिड़ी तरह अल्लाह साईं आदम खां पहिरां छा पैदा कयो मलाइक कीअं पैदा थिया आदम कीअं ठहियो आदम खे सजदा कीअं थिया दुनिया में कीअं आयो मखलूक कीअं वधी हर हिकु चीज़ जी असांखे मुस्तफा ख़बर पए ॾिनी अन बदाइल खल्क़ ओ अव्वल ॾींहं खां वठी ख़बर ॾिनो ऐं केसि ताईं ख़बर ॾिनो हत्ता दखल अहलुल जन्नति मनाज़िलहुम व अहलुन नारि मनाज़िलहुम ऐसी ताईं असांखे ख़बरूं ॿुधायूं ऐसी ताईं असांखे ॼाण ॾिनो जो आख़िर दुनिया हली हली नेठि फना थींदी फना थियण खां बाद पोइ क़यामत थींदी क़यामत खां बाद माण्हू थी ख़ुदा जी दरबार में ईंदा पोइ उते हिसाब किताब थींदो पोइ जन्नती वेंदा जन्नत में जहन्नमी वेंदा जहन्नम में उहो सभु ख़बरूं मुस्तफा करीम असांखे ॿुधाए छॾियूं सब खबरूं असांखे मुस्तफा करीम ॿुधाए छॾियूं अव्वल ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं अव्वल ॾींहं ज़ाहिरी तरह मुस्तफा करीम जेका ज़िंदगी वारी ज़िंदगी ही या महबूबन करीमन जी पोइ आहे अॻु वारी ज़िंदगी अॻु जी आहे उन वक़्त में महबूब करीम ज़ाहिरी तरह त कंहिंखे नज़र कोन आया या बाद में क़यामत ताईं ज़ाहिरी तरह त कंहिंखे नज़र कोन था अचनि अलगर्ज़ इहो सभु कुझु ग़ैब आहे त हज़रत फारूक आज़म जो अक़ीदो आहे त मुंहिंजो इहो अक़ीदो आहे त मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अव्वल ॾींहं खां वठी ख़बरूं ॾियनि था आख़िर ॾींहं ताईं जेको अॻु में थी वियो उन जी बि ख़बर ॾियनि था जेको कुझु थिए थो उन जी बि ख़बर ॾियनि था जेको अॻिते कुझु थींदो उन जी बि मुस्तफा करीम ख़बर ॾेई छॾी आहे इल्मु चयो वेंदो आहे ॼाण कान चयो वेंदो आहे जेको थी वियो यकीन चयो वेंदो आहे जेको थियो थिए थो या थींदो पोइ असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे बरेलवी मसलिक जो इहो अक़ीदो आहे मुजद्दिदी मसलिक जो इहो अक़ीदो आहे त इहो असांजो अक़ीदो आहे त असांजे महबूबन करीमन खे रब करीम इल्म मा कान व मा यकून जो अता फरमायो आहे अब इहो अक़ीदो आहे या कोन्हे को हथ मथे खणी करे मूंखे ॿुधायो इहो असांजो अक़ीदो आहे त महबूबन करीमन के रब करीम इल्म मा कान व मा यकून जेको अॻिते में थी वियो जेको थिए थो जेको अॻिते थींदो उहो सभई इल्म रब करीम हबीबन करीमन खे अता फरमाए छॾियो आहे
दलील बुखारी जी हदीस ही हजरत फारूक आजम वारिया जो पाण सां फरमाए त हबीबन करीमन अग जो भी खबरूं ॾिनियूं तो पोइ वारियूं भी खबरूं ॾेई छॾियो आहे। हबीबन करीमन फरमाए दुनिया के हींअर भी मां तरी वांगुर हीअं ॾिसी रहियो आहियां। हे इल्म गैब नाहे त ॿियो छा आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला भी इरशाद फरमाए त मुंहिंजा दिलबर असां तव्हांखे केतिरो इल्म ॾिनो आहे। वअल्लमक मा लम तकुन तअलम असां तव्हांखे हर उन चीज़ जो भी इल्म ॾिनो से, हर उन चीज़ जो भी इल्म ॾिनो से जंहिंजी पहिरियां तव्हांखे ॼाण कान हुई। जेकॾहिं इहो मुल्लो चवे त दीवार के पीछे का इल्म नहीं, तो कुरान करीम तो ये फरमाते हैं कि दीवार के पीछे की क्या बात है। वअल्लमक मा लम तकुन तअलम जो कुछ आप पहले नहीं जानते थे वो भी इल्म हमने आपको अता फरमा दिया है। अगर मुल्ले की बात ये सच्ची है कि दीवार के पीछे का इल्म नहीं, लेकिन कुरान तो फरमाता है कि वो भी इल्म हमने आपको दे दिया है, वो भी इल्म हमने आपको दे दिया है। दीवार दे पोया छा थो थिए उहो भी जान तव्हांखे असां ॾेई छॾी आहे। असां जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा करीम खे रब करीम इल्म कुल अता फरमायो आहे। युमिनून बिल गैब जेके गैब ते ईमान आणनि मोमिन जी निशानी उहा। हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने कहिड़ी दा ख़बर ॼण ओ जेको मयत कब्र में पियो आहे हुनजा नामा अमाल मलाइकन वॾा आहिनि सवाद अल्लाह वॾा। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इज़ा मातल इंसान इंक़ता अन्हु अमलुहु इल्ला मिन सलास। जॾहिं इंसान मरी वेंदो आहे नामा अमाल जा बंद थी वेंदा आहिनि, अमलनि जो सिलसिलो ख़त्म थी वेंदो आहे। पर टे अहिड़ा शख़्स आहिनि जंहिंजा अमल नामा खुलिया पिया आहिनि, नेकियूं लिखबियूं रहजनि थियूं। अब आयासीं पंहिंजी असल ॻाल्हि ते। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ में मूंसां गॾिजी पढ़ायो सल्ले अला हबीबिना या रब सल्ले अला करीमिना। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाता इल्ला मिन सदक़तिन जारियह हिकड़ो उहो शख्स आहे जेको पोइते सदको जारिया छॾे वञे। सदको जारिया खैर जो कम, मस्जिद ठारायई, मदरसो ठारायई, कुरान वठी मदरसे में ॾिनई, सिपारा वठी तालिबन खे ॾिनई, मिस्कीनन ग़रीबन जी मदद कई, कंहिंखे कपड़ा वठी ॾिनई, कंहिंखे ढगी, कंहिंखे बकरी वठी ॾिनई, कंहिंखे सिलाई जी मिशन के रनज़ाल खे वठी ॾिनई। खैर जो कम जेको भी करे महबूबन करीमन फरमायो भली खड़ी दुनिया छॾे वञे पर उहा चीज़ जेसी क़ाइम आहे मलाइक उनखे सवाब ॾींदा ई ॾींदा रहंदा। इल्ला मिन सदक़तिन जारिया सदको जारिया हिकु उहो। ऐं ॿिए नंबर ते महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो औ इल्मुन युंतफ़उ बिह या अहिड़ो इल्म पोइ छॾे वञे जंहिं मंझां नफ़ो वरितो वञे। इल्म खोड़ पर असल इल्म जेके निकिरंदा सभु क़ुरान करीम मंझां निकिरंदा आहिनि। क़ुरान पाण पढ़ियो ऐं क़ुरान पोइते पढ़ाए वियो पोइ जेसी ताईं उनजे पढ़ण वारा पोइते हूंदा तेसी ताईं मयत के कब्र में हिकु हिकु हर्फ जो अल्लाह ॾहनि ॾहनि नेकियुनि जे सूरत में सवाब पहुचाईंदो रहे। अज साईं हाजी मोहम्मद रमज़ान दुनिया में रहलत करे पर सॼे ॻोठ आस पास जे तालिबन खे पढ़ाए विया आहिनि। मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह जे दुनिया में रहलत करे जेको भी क़ुरान जी तिलावत करे तो रब करीम उन्हीं के ख़त्म जा सवाब उते पहुचाए रहियो आहे। सॼी ज़िंदगी मस्जिद जी खिदमत कई, मस्जिद ठाराई, जैसी ताईं मस्जिद क़ाइम हूंदी तेसी ताईं हाजी मोहम्मद रमज़ान के रब करीम सवाब पहुचाईंदो रहंदो पियो। अॻिते महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो औ वलदिन सालिह यदऊ लह या त पोइते को औलाद सालिह छॾे वञे जेको उनखे नेक दुआउनि में यादि करे। ऐं असां वरी पंहिंजे औलाद खे सुधरण जे लाइ
कहिड़े पासे मोकिलींदा आहियूं? मस्जिदनि ॾे, मदरसनि ॾे। अल्लाह, ये मुसलमान जो हाल आहे साईं। सबुह जो सवेर नंढे खे उथारींदी मां जे जीअं वेठड़ी, या उनजो पीउ उथारे, भाउ उथारे, उनखे विहारे तिंजारे कपिड़ा सपड़ा उनखे खाराए, उनखे सूट बूशट वग़ैरह पाराए, वरी उनखे वॾा किताब ॾेई करे, वरी उनखे खाधा पीता खाराए, उनखे सिधो स्कूल मोकिलींदा, ॾोकड़ बि ॾेई करे मोकिलींदा, मदरसे या मस्जिद ॾे न मोकिलींदा। हे मुस्लमानो ॾिसो तव्हां काॾे बि था वञो, असांखे का राह वरती आहे, असां उहा मदीने वारी राह न आहे, या मुस्तफ़ा वारो तरीक़ो न आहे। भली इल्म पढ़ो, अंग्रेजी पढ़ायो, कॉलेज पढ़ायो, यूनिवर्सिटी पास करायो, भली पढ़ायो, लेकिन पहिरां त क़ुरान जो इल्म आहे, पहिरां त दीन जो इल्म आहे। दुख इहो थो थिए त असां जे मुस्लमाननि दीन जे इल्म खां वधीक यहूदियुनि जे इल्म खे अहमियत ॾेई छॾी आहे। तव्हांजे शहर में आस पास चौधारी मदरसा आहिनि, मस्जिदूं आहिनि, जिते फी सबीलिल्लाह उलमा ऐं हुफ़ाज़ इहे ख़िदमत करे रहिया आहिनि, बचनि खे तालीम फी सबीलिल्लाह ॾेई रहिया आहिनि। तव्हां खां कुझु बि कोन था वठनि, न ॾोकड़ न पैसो। उन्हनि खे असांजे आलमनि ऐं हाफ़िज़ जो अक़ीदो आहे, असां रब जो कलाम पढ़ंदासीं, अजर असांखे अलाह ॾींदो। अदा पोइ जेके वॾनि पटनि वारा ऐं वॾनि डिग्रियुनि वठण वारा जेके आहिनि, तो बहज़ारी हिकिड़ो पियो चवे त साईं पूरत कान्हे, दुआ कर कंदो ई बाबा। चइसई बैंक में आहे, मैनेजर आहे, बा घणी पगार थी? चइसई 84,000 94,000। अरे बा 94,000 तुंहिंजी पगार आहे? असां मुला सॼो साल पिनूं त बि 94,000 कोन था ठाहे सघूं। तूं 94,000 महीने में था मिलन, काॾे छो करी? के भला बस पघार खणा थो, ॾींहं ॿ वरी ओधर ते अटो वठी ईंदो। ही मस्जिद में ॻाल्हि थी, मस्जिद में ॻाल्हि थी, ही कहावत न आहे, मुंहिंजी हक़ीक़त। ओधर ते अटो थो वठी अचां साईं, मुंहिंजी पूरत कान्हे। उते ई हिकिड़ो ॿियो वेठो माही कीर, मलाह मच्छी वठण वारो, चइसई मुंहिंजे लाइ बि दुआ थी, अब तोखे बि खोड़ दुआ बयान कर। साईं पूरत कान्हे, ओधर ते वठूं था साईं, अबा तूं छा कंदो आहे? चइसई मच्छी जो वापार कंदो आहियां। घणी त मच्छी खणी? चइसई हिकु ॿिए ॾींहुं त मुंहिंजी डाटसन निकिता, घणो थी बचाए? चइसई हिकु न ॿिए ॾींहुं तक़रीबन 40,000 बचंदी आहे। पूरत कान्हे, पूरत न आहे।